ऐं शुरूआत कंदसि दरवाज़ो खुलियल आहे। चाचा शमशीर चवे थो त दरवाज़ो खुलियल आहे मन कोई अची निकिरे, सभु लोक सुम्हियल आहे मन कोई अची निकिरे। चंड रात चिटी आहे, चंड रात चिटी आहे, ककरियूं बि वसी मिलियूं, पन खुड़कियो हवा ते को या सांत भरियो सुॾको, को रूह रुलियल आहे मन कोई अची निकिरे। सो मन कोई अची निकिरे। ऐं जेके वया ई न आहिनि से कीअं निकिरंदा, हे त आहिनि। ऐं नसीम हैदरी असां गॾु आहे, ऐं अनीस सॉरी चइजो असां ईअं नंढा थी वॾा थिया आहियूं गॾु, ऐं असां फतह बि गॾु आहे। ठीकु आहे, तुंहिंजो त सही वरितमि न, मतिलबु विड़ी पई। सो हीअ असां सां गॾु आहिनि। तव्हां सभिनी जा लख थोरा। ऐं उहा ई ॻाल्हि त जॾहिं कंहिं इदारे ते ॻाल्हाइबो आहे न त वक़्तु घुरिजे थो। कंहिं बि इदारे ते जॾहिं असीं ॻाल्हाईंदा आहियूं त वक़्तु थो घुरिजे। उन लाइ 2 अखर 4 अखर मां नथी भायां त उन ते असीं ॻाल्हाए सघूं था। ऐं हीअ जेके असांजा वेठा आहिनि ॿई माना उन्हनि जे रूप में वेठा आहिनि। जीअं मां ख़ान मोहम्मद जे रूप में बीठी आहियां, तोड़े जो ख़ान मोहम्मद पर पोहर न आहियां, पर कंहिं न कंहिंखे ज़रूरु महसूसु थींदो त हीअ बि ख़ान मोहम्मद पोहर जहिड़ी आहे। इन जो अंदाज़ को ख़ान मोहम्मद पोहर जहिड़ो दरवेशणो आहे। सो हीअ जेके 2 माण्हू असां वटि वेठा आहिनि, इहे बि चाचा शमशीर जीअं ई दरवेश वेठा आहिनि, बिल्कुलु ईअं ई। सो तव्हांखे भलीकार कयां थी। ॻाल्हाइण जो मौक़ो हिननि न मिली सघियो छो त खोड़ माण्हू आहिनि, खोड़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। लख थोरा तव्हां सभिनी जा, तव्हांजी मोहबतुनि जा, ऐं अलाए किथां किथां तव्हां कही आया आहियो इहो बि सम्झूं था। ऐं ॾाढी मोराई साहिबु सुठी ॻाल्हि कई त माना थोरो आहे इदारनि ते ॻाल्हाइणु, थोरो आहे, वक़्तु घुरिजे। ऐं बाक़ाइदा उहे माण्हू घुरिजनि जेके ॿुधणु घुरनि था, उहे माण्हू घुरिजनि जेके ॿुधणु घुरनि था। ख़ान मोहम्मद पोहर केरु आहे, जाफ़री साहिबु केरु आहे, ॿुधणु घुरनि था। लाशारी साहिबु केरु आहे, ॿुधणु घुरनि था। शमशीर साहिबु केरु आहे, ॿुधणु घुरनि था। उन्हनि लाइ बि माण्हू घुरिजनि। सो उन्हनि लाइ जॻह बि घुरिजे जिते उहे माण्हू सभु वेहनि। पोइ वरी उन्हनि लाइ उहे अहिड़नि माण्हुनि जे लाइ चाचा शमशीर सदके वञा मां हिननि तां, मूंखे सदाईं कन खां वठी करे जॾहिं चवंदो तुंहिंजी ॿोली कॾहिं सुधरंदी। मूंखे चङी तरह यादि आहे, मां पिदकड़ी आहियां, सदाईं मुंहिंजो कनु झले चवंदो तूं ॿोली कॾहिं ठीकु कंदीअ। इहे उहे माण्हू आहे जिन जे करे अॼु असां सुठी सिंधी ॻाल्हायूं था। यादि थो अचे उन्हनि जो दड़को। सो लख थोरा महिरबानी। ऐं फतह बाब ॾाढी कोशिशि कई त सुठे नमूने सां प्रोग्राम खे अरेंज करे। साईं जिन जा लाशारी साहिब जा, जाफ़री साहिब जा, तव्हांजा सभिनीनि जा लख थोरा महिरबानी तव्हांजी। मां बि ॻाल्हाइण जी ॾाढी शौक़ीन आहे। मूंखे चवंदा मां कर, तोखे चयो आहे त मां कराए ख़तमु कराए, तो त वरी हाणे शुरू पई करी। सो महिरबानी, लख थोरा तव्हां सभिनी जा। सभिनी दोस्तनि जी